Jai Jhulelal. मां केतिरी न fortunate आहियां to be a part of a Sindhi movie called The Aakhreen Train, which is directed by Mr. Sushil Gajwani. हीअ मूवी मुंहिंजे दिल जे ॾाढी क़रीब आहे छो त हिन जी स्टोरी लिखी आहे असांजे दादा ठाकुर चावला। मां शुक्रगुज़ार आहियां महेश चंद्र अंकल जी जंहिं केतिरे न सुहिणे कॉम्पोजिशन में मूंखे ॻाइण जो मौक़ो ॾिनो आहे। I have sung as well as acted in this film and I would encourage all of you त तव्हां सभई इहा मूवी ॾिसो, हिन मूवी खे एक्सपीरियंस ज़रूर कजो। थैंक यू। जय झूलेलाल।